वारो सिजु। साबिर छो परेशान आई? अम्मा मामे के परेशानी हुंदी त पैसा न मिलिया, नशो पतो किथां कंदो। दुख दस असां के घर में बंद करण वारी मेहनत ते एवज संदस वरियाम खीसो गरम कोन कयो। हाथियो साबिर मां सजा लायको सजा तो मौत जी। मामा मौत के भी भला मौत इंदो आ छा? नूरी मां तुझो ही खतीदा जो आज जमीन जो डोई आया आई अरे डोई जंजी माफी भी न मिली सकदी है। मामा ओजो तो तुझो ज़मीर किए जागियो? सुतल ए मोल ज़मीर कदे भी नहीं जागंदा। जागंदा नूरी जॾहिं को ज़मीर के झंझोड़ींदो आ त मोल ज़मीर भी ज़ीरो थी पवंदो आ। भेण मुखे व्याधि तानो दिनो बेगर तय जो भेण तवा मुखे माफ कयो मैं मेरे दो ठीक नूरी मुखे माफ कयो बाकी मां वरियाम व्याधि के एड़ो सबक सेखारी दे। अदा असां के गुनाहगार न करे, जेकॾहिं तू इहो सब कुछ दिल सां चवी तो त असां भी तोखे दिल सां माफ कयोसे। हाँ मामा जे तोखे वाकई पछताव थियो आ ऐं सच पियो ॻाल्हाई त तुझे व्याज भरण जो बंदोबस्त थी वेंदो। मां दिल सां माफी तो घुरा नूरी माफी तो खदीजा जिथे भी तुझो रिश्तो करे मां सां अस गॾु ये वरियाम रुकावट बणियो तो मां जेल में हूँ कब्र में हूंदो तब परवाह न आहे। मूं ये करे लाउतन के लजायो ऐं इहो हिसाब अलग वठंदुसि वरियाम खां। वरियाम पे मूं पे मूंखे बेज़मीर ऐं बेगैरत तो समझे। सर मुंह बच न कई आ, बिरादरन में पुरानो तकरार आ। तव्हां त जानो था मुझो भाउ कत्ल थियो आ, मां त तेज में आया ही आया, पर बिरादरी भी अज खुद नोटिस वतो आ। ज़ाहिर आ सर असास मामलो आ, तव्हां जिले जा अमलदार आयो समझी सको था। को कराई बिरादरन जो अमीन केर थींदो? एस अब्दुल मजीद खान। पर सर जी जी चओ ठीक आ, तव्हां ॻाल्हायो पियो आराम सां, आमादा कयोसि, पर निबेरो सभिनी मामलनि जो थियणु घुरिजे। ठीक आ सर, ओके ओके अल्लाह हाफ़िज़। एसपी साहब हो छा बाबा साईं? हाँ गोर अजोकी झड़प पूरे इलाइके पूरे तरह सां गॾु पुलिस के भी दौरे छड़ियो आ। एसपी साहब थधे ऐं नरम लहजे में हो। वो इन करे त वो के तरह बिरादरिन के था ते राजी करण चाहिदो होंदो बाबा साईं। हाँ पर ऐसे छो वरी असांजी बिरादरी जी अगबराई ॾेखारी आ। खबर न थस त परवेज खान अग में कत्ल थियो आ, अॼु खणी असांजी बिरादरी अगराई कई आ। जे जरगो थिए न उन्हें में सब गाजू रख पियूं बाबा साईं। बहराम काडे वेंदो टेडरी जुकाम मौला जो शान आ। तू शोएब जे मौत जी खबर ना दी? ॻाल्हि त ॿुध, ये कन हणण कॾहिं खां सिखियो ई? मता को बुद्धि वठे बाबा साईं, बंदोबस्त पक्को थियल आ। न बादल न शोएब बचंदो, मीरल त आहे ई कोन। मीरल के छा थियो आ? अलाए के हमलो कयस हैदराबाद अस्पताल में आ। बाकी बाबा साईं बादल ऐं शोएब दफन थींदा त रस्तो साफ। जॾहिं रस्तो साफ हूंदो न त जंज वारी गाड़ी धाम धूम सां ईंदी हवेली ॾांहुं। गोर सुबुदोल शरनाइन जे गूंज में बाबा साईं उन्हनि ॿिन्ही जो बंदोबस्त कर।
बाकी बंदोबस्त मां तो कया मां। पिट तो नहीं ना ना पिट चाची पिट सोच तुम होने लगी हाँ अरे तो केर पानी डेढ़ वारों बकोने केर पानी दे तो आकावा अल्लाह कासिम मुझे चले तो कौन भी दो अम्मा वो मिठी अम्मा कासिम मुझे बच्चा मुझे लाल मुझे कासिम अम्मा जी मुझे खिल में पानी कासिम जिंदगी जे गुजरल घड़े निहारो तो दिल छुरी पिया कासिम कुछ भी ना है सब फना है होता है अम्मा रहंदो नालो अल्लाह जो मानो ठुक प्यारी जी अम्मा थोड़ा अम्मा अम्मा तू रो न डॉक्टर तो के आराम जला चेवा आराम किथे आराम अच्छे ते कया ने कासिम आंधो मांदा था अब्बा अम्मा तो के चयम त तू गलती न कर असा 16 बारन जे गोठ ते चढ़ाई कई आ मुकाबलो कयो आ पुलिस अची वई न त ये सभई खाक हो जना कासिम बुधबा खाणो थियो हाणे तू झगड़ो छॾ न कर झगड़ो न कर बात कर ओचितो तब्दीली समझ में न आई अम्मा सुनो पुट इंसान जे ज़हन जे खानन जी ॻाल्हि आहे खाबो ओचितो तब्दीली न आहे दीदी ये जरूर आए तो महसूस थे पर्दा लहन वेरम न लगती है तब्दीली में वो तो के चाहो न कासिम वो तो के चाहो न मोमन सावेदन वो आई संजी पिछले में किलाजा गांगा पे आए ना हो चाची अम्मा मुमल भेण के जरूर आनी दुस ना का जरूरत ना बाकी जी मुझी मोमल के तू परचाए जी ओ सही है हाँ परचाए चीज मावनी होंदे बा उनके बाप पर पाए कि चुने मान का माफी करे तो उनके बाप फेरे पौधी सास मुझे मोमल के मुके परचाए आने दे हाँ मान न तोखे माफी वठण जी जरूरत ना है हजे जो कसूर आ छो वई अबा सब असांजी सफ़न जे करे जाने आई न मुझी मोमल मां प्यार रीती सास आई न तू मुझो तू ही ताई सहारो मुझो हाँ कासिम तोला राजी कंदी सास
जॾहिं राज़ी थी वई न तव्हां ॿिन्हिनि खे सॼी उमिरि पंहिंजे साह में सांडींदसि। जे नाराज़ी थी न पोइ माशाअल्लाह तुई ताईं मुंहिंजो छावरो, हाँ सॼी उमिरि तुंहिंजे छावरे में रहंदसि। कासिम मूंखे छॾे न वञ, सोचण थी बेकार जाए मां अमानत में मरी केरा मुझो। चाची अम्मा मुखे डॉक्टर ने आराम जला चवा और मुखे सो डल समझी थी ना सुम आराम कर। हले पर रैस मां हिन अरे तव्हां ज़िले जा बाला ऑफिसर, ज़िले जी पुलिस जी कमान तव्हां वटि आहे। अब्बास खान भाई बेवाजबी कंदो रहियो आहे। संदसि बिरादरी हला करे मुंहिंजे ॻोठ ते चढ़ाई कई आहे। चयोसि त चङो कयो, संदसि भाउ जे क़त्ल जो पेरो मुंहिंजी बिरादरीअ ॾांहुं नथो अचे। अञा बि मूं ते हमलो करायो अथसि। शुरूअ खां वठी बिरादरीअ जे तकरार में नुक़सान असांजो थियो। जी हा जी मां तव्हांजे हुकुम मुताबिक़ हाज़िर आहियां। कहिड़ो अमीन आहे जिरगिला? रईस अब्दुल मजीद खान मूंखे क़बूल आहे, पर शहबाज खान ऐं संदसि बिरादरीअ खे हिन वक़्तु या जरगे वक़्तु बदमग़ज़ीअ खां रोकियो। जेका तारीख़ रईस अब्दुल मजीद खान ॾींदो मां बिरादरीअ सां पहुचंदुसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। लगे तो शहबाज खान वनी एसपी साहब जे पाछे में लिखियो आ। न पकन एसपी साहब पाण तारो कमे आ, हू अमन अमान थो चाहे। जे जरगो थियो शहबाज खां पंहिंजा ऐं पंहिंजी बिरादरीअ जा सभु छिके वठंदुसि। बिल्कुल बाबल वठबा पगन जी सट पगड़ जो झट। खामोश थी बीह रहियो आहीं। तव्हां सां ॻाल्हाइण ते दिलि कोन थी चवे रईस, पर तव्हांजो न्यापो मिलियो, अखलाकी ज़िमेवारी सम्झी हलियो आयुसि। मुंहिंजूं बि कोताहियूं आहिनि था त न? मुंहिंजो थी सघनि थो, पर तव्हांजी ॾठ ते जेकी पग न कयूं आहिनि न उहे माफ़ करण जहिड़ियूं न आहिनि। दिल ते फट वांगुरु चुड़नि थियूं। ऐसो हुनखे रोकण बजाए ज़ोर बछते ॾींदो त बाहि न थींदी। अमल जो ई रद अमल हूंदो आहे। पर रईस मां हिन जे घर में गिरियो आहियां या हिन जे नंकन जे लाइ कुत्थो को लफ़्ज़ ॻाल्हायो आहे या वरी हवेलीअ जो ज़िक्र कॾहिं कयो आहे? हा दादा न आहिस्ते रईस, आहिस्ते मूंखे चवण ॾियो। जेकॾहिं मूंखे इहो वहिंवार न मिलियो त पोइ मूं में कंहिं बि क़िस्म जी का बि उमेद या तवक़ो न रखिजो। पर जेकॾहिं तव्हांजे न्यापे ते न अचां त इहो कसूर बि तव्हां पंहिंजो सम्झिजो। दादा न भगन तो वटि नेड़ ईंदो ऐं मां माज़रत थो कयां। इन खां पोइ बि दिलि में घेर रखी त को बि इलाज न आहे। मूं बिरादरीअ जे तकरार वरी ॿीहर मुंहुं कढियो आहे। मां चाहियां थो पाण में तपश ख़तम थिए। जॾहिं पाण खे ज़रूरत महसूस थी थिए त हिकई ते था लही अचो। अल्लाह तुंहिंजी दादा न मूंखे परवाह न आहे। माज़रत ऐं मेड़ खे कमज़ोरी न वॾाई सम्झ। भली मूं वटि न अच,
पर सोरा बसा सब चावला तोखे घुरायो हुए में वनी सोच समझ में अचई त ठीक आ न त माशाअल्लाह माजरत मेड़ला न चो साकिबला वो वरी समझंदो कमजोर थियान या त वरी झुकिया आहिनि न बगन दुनिया जाने थी त छा बिगाड़ियो आ दादन मोज पंहिंजी बिरादरीअ में डफेर खे बुझो ॼण लाज़िमी आ ओ त बहराम ले दबोड़े मारे असां वटि झगड़ा छो आहिनि? असीं जानवर आहियूं। न मां, असां इंसान आहियूं। अदो बि त झगड़ा करे थो न मां। माण्हू वटि ना समझी हूंदी त झगड़ा कंदो न। डॉक्टर सतार सभिनी खे रोकींदो आ, तब बि नथा मुड़न। सतार चङाई कंदो आ त वेतर विचड़ी था वञनि। अम्मा, मूंखे खौफ थींदो आ। छाजो? ससन अॼु दादन में बि झगड़ो आ न मां। हा आहे। उन्हनि झगड़नि में मां न गुम थी वञा। मूंसां त काल थी वियो कमल। तोखे झगड़ा न पर पेट लिखण वारी रस्म जी बला गी वई। चाय केड़ी देर उमले चाय ठही या न अञा? अम्मा बस कोप में कढी आ। जल्दी कर मां, मथे में सूर आ ॾाढो। छा छोकरी? अम्मा एडी देर चाय ठाहिण में? अम्मा पुपी शबाना थी अचां? हाँ हाँ चमी छा थी? अम्मा पुपीअ सां मिलण ना है जरूरत। मां वही हां जो तू वेंदी है। मुखे दादन मारे चुको आ ऐं तू उन्हनि जे घर वञण जी ॻाल्हि थी करी। अम्मा मूं पुपीअ सां मिलण लाइ चयो। हाँ हाँ हुन जो वरी घर अलॻि आ, ॿेर कानी। तोखे मां जो ख्याल कोने को, बाक़ी फुफीअ लाइ फिफड़ था फड़कनी। वञण त छा पर ओॾां जे लाइ सोचींदी है न त थाणो सुझई थी। थाणो थणकी आ, थणकी न आहे। अम्मा दादन लाइ मूं चयो न आहे ऐं नकी हाणे सोचींदसि। पुफी वॾी आ, बाबे जी भेण आ। अम्मा पुफीअ जी सिक लॻंदी आ तॾहिं वेंदी आ ऐं तोखे चवंदी आ। हाँ हुननि कॾहिं पंहिंजो कोन कयो, असां उन लाइ छो सिकूं? अॻ में तोखे न ॿुधायो हुअमि त हक़ हुयो न ॾिनऊं। कमल खुदकुशी कई त वरी हलियो असांखे मारण। अम्मा कमल सां नाइंसाफ़ी थी आ। जीअं ई ॿुधुमि त ॾाढो दुख थियो। अरे असां कई आ छा? चई चई थकी हां त पाण सां पाण कई थई। अम्मा वठी त बाबो आयो हुयसि न। हक़ हुई ये वठी आयसि छा थी पियो? अम्मा तू ज़ोर आहे, तोसां मुंहिंजी जाइ नाहे। हा हा धाणो सभिनि खां ज़ोर आ। केर ज़ोर थींदो धाणो खां? धाणो धणकी आ, धणकी न आहे। ज़ोर न है बाकी ये आया ने। चाचा ये चरन वारियूं ॻाल्हियूं कदो ही न त मूंखे ॾुख थींदो आ तुंहिंजो। मूं ग़लति न चयो आहे शफ़न। हूअं बि वॾनि जी पत न ढाई विञाईंदा। डंठनि सिर्फ़ तोड़ण सिखियो आहे, जोड़ण जी त असुल सोचे ई न अथनि। चाचा तव्हांखे घर में केर मारियो? दादा न उन लाइ तो रेस खे चई त ठाह कराए। छो? का ॻाल्हि सोचे चयो हूंदुमि न बेवकूफ़। हाँ सही ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि सोचे ठाह लाइ संभरियो हुई? कासिम वारनि खे पलण खां पोइ तुंहिंजो ऐं मूमल जो निकाह सोचियो अथमि। पली कासिम वारनि खे? हाँ वरी दादन सां? चाचा तूं जूं ॻाल्हियूं मुंहिंजे सम्झ खां ई ॿाहिरि आहिनि। कासिम छा कंदो इहो जो दादन सां ठाह जी तो ॻाल्हियूं करी? साथ कोन्हे दादन खां? अरे अध मगज़ डप खां न, खानदाननि जे विच में पयल ॾार ख़तम करण लाइ तो ठाह जूं ॻाल्हियूं करियां। चाचा ओ भली वञी ठाह करेसि, बाक़ी मौत कोन कदुसि। वो मुझे रत जो प्यासो आ,
रत जो हाँ उन जा जरा बुकियूं रंधे खाइण जो प्यासो आया चाचा तो पतो पवदस जफन खेरा खेर वडन खे असुल नंढन ते पग न रखण घुर्जे न त मुआरो हशर थींदो गोरा गोरा जिस्म रेशमी रेशमी सा कैमल 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 निसा बाबा सही ॾिसो छा था दवा हणाई थमास कल्ह फुहारो लॻियो अथसि अॻे साल खां हिन वारे भाॼी भली आहे न फसल चङो थियो पर अञा बि थोरो घणो जीतन जो हमलो अथसि जीतन जो हमलो आहे बाबा साईं पर अस्सलाम वालेकुम रईस वालेकुम अस्सलाम कासिम ख़ैर आहे न हेॾा निकिरी पिया आहियो हिकिड़ो अर्ज़ु आहे रेस चओ रेस तुंहिंजे ने गौर बादल खे धमकियूं ॾिनियूं आहिनि आगोर न बाबा साईं हथ ठाही दा ठोकिन उन ॾींहुं मूंखे ऐं शोएब खे छा चई छा चयोमि रुगो कूड़ ते संदरो मां कूड़ो तूं सचो आहीं वतु न बादल न वरी शैतानी फैलाए शैतानी गौर थो करे तव्हांजी टेक ते मूं चयो न वतु न बादल रईस गौर खां पुछण खां सवाइ बादल खे दॿाइण लॻायो इहो मुनासिब न आहे रईस रेस बादल खे कुझु बि थियो न त उन जा ज़िम्मेवार तव्हां आहियो तव्हां इहो गोहर थींदो केरु आहे धमकी ॾियण वारो ग़लतफ़हमी थी आहे कासिम बादल खे ऐं त न कंदो हींअर पाण में ग़लतफ़हमियुनि जो वक़्तु नाहे संगार लंडन में गुज़ारे वियो आहे हुनजे पोयनि मामिलो छिकियो आहे हिन खां अॻु एसपी बहराम खान जी बिरादरी सां जरगे जे लाइ ज़ोर भरियो आहे रईस अब्दुल मजीद खान खे अमीन मुक़रर कयो अथनि एकर ॿियो मामिलो उकलायूं त पोइ पंहिंजी रंजिशुनि खे बि ॾिसी वठो कासिम ठीकु आहे तव्हां भले हलो हाणे अम्मा मामे दिल सां पछतायो आहे हाँ नूरी मूं न चयो हो त अलाह असांजो मददगार आहे शोएब तूं अची वई हाँ नूरी बादल जी मदद सां निकिरी आयो आहियां बादल जो एहसान जिंदगी भर न लाहींदुसि बादल नेक नियत ऐं ख़ुदा खां पोइ असांजो सहारो रहियो आहे मां ऐं बादल आया हुयासीं पर तव्हांजे दर खे तालो हुयो मूं नूरीअ खे चयो हो त मूंखे कंहिंजो आवाज़ ॿुधण में आयो मां ऐं बादल हुयासीं तूं दुख न कजांइ आइंदा न ईंदो कर मां मासी तुंहिंजी हयातीअ लाइ ईअं थी चवां मुंहिंजी हयाती या मुंहिंजो अचणु नागवार आहे अम्मा शोएब ईंदो तूं मुंहिंजे दिल ते झीर थी ॾी अम्मा मूंखे तूं बि ॾुखाईंदी न जी जी ईअं न कर तूं अचण न अचण मिलण न मिलण सां को फर्क़ु न पवंदो आहे जेके दिलनि में रहंदा आहिनि से परे न हूंदा आहिनि न शोएब वीरान दिल खे आबाद कंदड़ दूर हूंदा आहिनि त दिल ॾुखंदी आहे बाग माली सां सवार ऐं सिंगार वारो नज़र ईंदो आहे माली अची वियो आहे गुलाब जी चक्की बे हंध न लगंदी नूरी मुंहिंजे ही बाग में सुहे थी अलग में थी अची मूंसां वीरल खामोश
इनमें 6 गोलियूं आहिनि और कंहिंजे हिसे में बि तो न ॿुधो लॻे थी नालतुसि अॻ में थी इन्हनि ॿिन्ही जी सार मां पोइ लहंदुसि किथे बि लिखनि वीरल खेनि ॻोल्हे लहंदो हा न कयो न ॿिन्ही खे शूट करे पाण खे शूट कंदुसि अलॻि में थी अम्मा अम्मा नूरी संभाल नूरी अम्मा बचाइस अम्मा अम्मा मीरा शोएब के मारे चली दो अम्मा बचाइस संभाल पानी ना अम्मा शोएब अम्मा नूरी 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 रोज तो फेरे